मुझी प्यारी अम्मा जदी सिंध जे इनकलाब जी देवी तो काब शिकस्त ना खा दिया है। मुझे खबर आहे तू आज तनखा मथे आहे। तू अकेली हजार मर्दन जे बराबर आहे। असा समझी सघूं था सिंध तमाम सुठे नमूने से समझी सके थी तो के कीअं हारायो वियो आहे। हुकूमती वडेरन वतारन समूरन बदबूदार किरदारन यातो थे सुञातो थे त अददी फौजिया हिक सरफरोश नारी वार्ड खटे वई तू सुभाणे एमपीएल भी रही एमएनएल भी रही पोइ हुकूमती भोतारन समूरन बदबूदार किरदारन के डप वरायो हुयो। संदन घरन में बगावतूं बर्पा थी वेंदियूं इएं जे औरतूं अॻिते ईंदियूं। पोइ लात मनात कूड़ा खुदा धड़ाम सां किरी पवंदा। संदन तख्त ताज ताराज थी वेंदो। कूड़े भाग खे आखिरकार अवामी नफ़रतुन जी बाह साड़े भस्म करे छॾींदी। उन खां अॻु हथ करे तोखे हारायो वियो। हाँ पर अम्मा तू मादी न थी जा। ही जेकी तोखे 252 वोट मिलिया आहिनि उहे दरअसल 2,52,000 आहिनि। असां तोसां वाइदो था करियूं त हिक ॾींहुं तोखे 52,000 वोट ॾियारे एमपीए चूंडाईंदासीं। हिक ॾींहुं तोखे 2 लख वोट ॾियारे एमएलए चूंडाईंदासीं। ही मुंहिंजो न तारीख़ जो ऐं पिण नई सिंध जो फ़ैसिलो आहे। हा ही नई सिंध जो फ़ैसिलो मुझी प्यारी अम्मा जदी सिंध जो इनकलाब थी मुंहिंजा सहणा साईं